हाणे तव्हांजे साम्हूं माहौल थोरो हल्को करण लाइ श्री विश्वजीत सोनी इन्हनि जी कॉमेडी पेश कंदा। जूनियर प्रेम चोपड़ा जे नाले सां ई ॼाणंदा आहिनि। श्री विश्वजीत सोनी। कंदो आहियां कम वठंदो आहियां रोकड़ा, कंदो आहियां कम वठंदो आहियां रोकड़ा, छोके मुंहिंजो नालो आहे ठीक है। कीअं आहियो भाऊ? सब मजे में ना? थोड़ी ताड़ियूं घटि थियूं अचनि। तव्हां त तॾहिं बि हेॾी ताड़ियूं वॼायो था। हिकु दफ़ो मां शो करण वियो, कोई मुंहिंजी आवाज़ ते ताड़ी न पियो वॼाए। हिकिड़ो काका पोयां वेही करे ताड़ी पियो वॼाए त मां चयो, वाह काका तव्हां समझदार आहियो, मुंहिंजी हर ॻाल्हि ते त ताड़ियूं वॼायो। चई चुप कर, मां त उहा ताड़ी थोड़ी थो वॼायां, मां त तंबाकू थो मलियां। मां तव्हांखे ॿुधायां प्रोग्राम चालू करण सां पहिरियों कि मां सिंधी न आहियां, मां कच्छी आहियां। मूंखे सिंधी अचे थी कि नथी अचे इहो तव्हांजी ताड़ियूं ॿुधाईंदी। ऐं जो महेश चंद्र जी जो प्यार आहे जेको मूंखे अॼु मंच ते घुरायो आहे, ज़ोरदार ताड़ियूं महेश चंद्र जी। मां जीअं चयो कि मां सिंधी न आहियां, मां कच्छी आहियां। काई बि मिस्टेक थी वञे अखर में हिते हुते त ताड़ियूं वॼाए करे माफ़ कजो। मां कोशिशि त फुल सिंधी ॻाल्हाइण जी कंदुमि। माण्हुनि खे इंग्लिश ॻाल्हाइण जो शौक़ु आहे, मूंखे सिंधी ॻाल्हाइण जो शौक़ु आहे। तव्हां मूंखे काफ़ी ॾिठो हूंदो, मां 3 सिंधी मूवीज़ में बि कमु कयो आहे। दिलि ॾिजे दिलि वारनि खे, वाइसर गुम, हींअर हिकिड़ी मुंहिंजी पिक्चर आई पंहिंजो हिकिड़ो ई यार आहे, हुनमें मां कमु कयो आहे। इहो तव्हांजो प्यार आहे। अञा बि तव्हांजी हीअं ताड़ियूं आहे, हीअं बि प्यार हूंदो त अञा मां सिंधी मूवीज़ में कमु कंदुमि। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, मां हिते प्रोग्राम करे वेंदो आहियां, पोइ पुठियां कोई अची करे चुंडियूं हणंदो आहे, सिंधीअ में इहो अखर इहो न इहो हुयो, त इहो न कजो, प्यार सां सम्झाइजो भाई अची करे इहो अखर इहो न, त मूंखे वरी ॿिए दफ़े कमु अचे। ठीकु आहे, त मां हेतिरी देरि त माइक टेस्ट पियो कयां कि माइक कीअं आहे। हाणे मां प्रोग्राम शुरू थो कयां। तव्हां बि पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहो, छो कि छा आहे शब्दनि जो खेल आहे। हिकिड़ी बि शब्द हिते हुते थी वियो त मथां निकिरी वेंदो। सभु वेही रहनि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुयो 20 साल पहिरियों, मुंहिंजो उस्ताद हुयो इंदर वासवानी, उल्हासनगर में रहंदो हुयो। ऐं असांजी एकदमि उहो बि आर्टिस्ट हुयो, पर हींअर कोन्हे हो। त हुनजे पुट जी शादी हुई, त मूंखे हुन चयो, विश्वजीत यार तूं फिल्मनि में कमु कंदो आहीं नी, हिकिड़ो कमु कर यार, मुंहिंजे पुट जी शादी में सभु फिल्म स्टारनि खे वठी अच। मां चयो किथे? चई उल्हासनगर में। मां चयो ठीकु आहे यार, एतिरो परे ईंदा छो न ईंदा यार, तुंहिंजी इज़त कोन्हे छा? पर हिकिड़ी शर्त आहे, जेको बि ईंदो सिंधीअ में ॻाल्हाईंदो, हिंदीअ में ॻाल्हाईंदो सीधो गेट खां ॿाहिरि कढी छॾींदुमि, चाहे शाहरुख खान हुजे, आमिर खान हुजे, कोई बि हुजे। मां चयो यार हीअं कीअं थींदो? चई हीअं छो न थींदो यार, कलाकार आहिनि, छा सिंधी नथी अचे छा हुननि खे? तूं सेखारे खणी अच। अञा 1 महीनो पियो आहे। मां चयो ठीकु आहे। हाणे कीअं त सभु फिल्म स्टार अचनि था, ऐं इंदर वासवानी कीअं स्वागत था करनि सिंधियुनि में फिल्म स्टारनि जी आवाज़। अरे बाबा अशोक कुमार यार, तू मुंहिंजे पुट जी मंगणी में न आया, छो न आहे? मूंखे जाम दुख थियो यार, छो न आहे? अशोक कुमार छो, छा थियो? हा भाई इंदर वासवानी, मूंखे बि जाम दुख थियो, मां तुंहिंजे पुट जी मंगणी में न आयुमि। त छा कयां? हुन ॾींहुं मुंहिंजो भाउ किशोर कुमार गुज़ारे वियो, मूंखे बि जाम दुख थियो, तुंहिंजे पगड़ियुनि ते न आहे। यार ॿियो केरु आयो आहे? अरे शक्ति कपूर बि आयो आहे छा? शक्ति कपूर हिते हुते छा थो ॾिसी? शक्ति कपूर पंहिंजे कैरेक्टर में। आऊं इंदर वासवानी, आऊं तुंहिंजे पुट खे थो ॾिसां, आऊं तुंहिंजे पुट जी ज़ाल खे थो ॾिसां, तुंहिंजो पुट ॾाढो सुठो आहे, ऐं पुट जी ज़ाल बि
ॾाढी सुठी आहे यार फिल्म में जाम डायलॉग आणंदो आहे हिते बि कोई डायलॉग आण मां शादियुनि में डायलॉग न आणंदो आहियां वरी छा आणंदो आहे मां शादियुनि में अखाणंदो आहियां छोला खा पापड़ खा मार न खा मूंखे मार खाइण जी आदत आहे तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो कैरेक्टर ई मार खाइण जो आहे ॿियो केरु आयो आहे अरे शाहरुख खान बि आयो आहे अरे शाहरुख खान आयो लाल झूलेलाल इंदर वासवानी जे पुट जा कर बेरा पार मूंखे पापड़ ॾे चार तूं 8 पापड़ खा हकलाइण बंदि कर चए यार ॿियो केरु आयो आहे ॿियो चए अरे गुलशन ग्रोवर विलेन हे बि विलेन अची विया आहिनि अॼु सभु अरे गुलशन ग्रोवर कीअं ई मज़े में आई न शादी में आयो आहे पैक बैग हण विस्की वॾो नंढो छा गुलशन ग्रोवर असांजे पंजाब में विस्की न पीअंदा आहिनि वरी छा पीअंदा आहिनि तुंहिंजे पंजाब में लस्सी बि न पीअंदा आहिनि त छा देसी पी करे नाले में गिरी पवंदा आहिनि अरे इहो हिते ई न किरी पए हिनखे ॿाहिरि कढेसि यार ॿियो केरु आयो आहे अरे परेश रावल मुंहिंजो नालो आहे परेश रावल ऐं मां शादी में खाईंदो आहियां बासमती चांवर ॾिसण में अचे थो पूरो रावण हले त ॿियो केरु आयो आहे अरे विलेन अजीत बि आयो आहे हेलो मिस्टर इंदर वासवानी सिंधीअ में ॻाल्हाए इंग्लिश में न ॻाल्हाए ओ मूंखे माफ़ कजो मां तुंहिंजे पुट जी शादी में कोई बि गिफ्ट वठी न आयो आहियां घबराइण जी कोई ॻाल्हि कोन्हे तोखे कॾहिं बि इम्पोर्टेड शइ खपे कॾहिं बि विदेश में अच मुंहिंजो नालो वटि कोई बि दुकानदार तोखे शइ वठी ॾेई छॾींदो गिफ्ट में